नवाबशाह में ॻोठ मियाउद्दीन मोहम्मद राहू जे रहवासियुनि औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्टर साइमा बलोच मूजिब तालुक़े सकरन जे ॻोठ मियाउद्दीन मोहम्मद राहू जे रहवासी राहू बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि अली हैदर राहू, अकबर राहू, अली असगर राहू, शहनाज राहू, ज़ैनब राहू, आमनत खातून ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त असांजो सरकारी क़दीमी ॻोठ आहे जंहिं में असां अबनि ॾाॾनि खां वेठल आहियूं। जॾहिं त हिन वक़्तु असांजे ॻोठ ते बिरादरी जा बाअसर अब्दुल जब्बार राहू, इमरान राहू, राणो राहू, नवीद राहू, अयाज़ राहू, मुख्तियार राहू असांजे ॻोठ ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे असांखे लॾाइणु चाहिनि था। हुननि चयो त असां नमाज़ पढ़ी वापसि आयासीं त बिरादरी जो बाअसर अब्दुल जब्बार राहू असांजे ॻोठ ते फायरिंग करे असांजे 45 सालनि जे नौजवान मोहम्मद अयूब राहू खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त असांजी औरतुनि ते सख़्तु तशदुद कयो वियो जेको असां सां ज़ुल्म आहे। हुननि चयो त असां रईस इम्तियाज़ राहू जा वोटर आहियूं, सदाईं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि, लेकिन पोइ बि असां सां अहिड़ो ज़ुल्म कयो पियो वञे। हुननि चयो त असां सकरन पुलिस वटि वियासीं, लेकिन पुलिस असांजी हिकु बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हुननि मुतालबो कयो त मज़कूरा बिरादरी जे बाअसरनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।